पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे अॻवाननि निसार खोड़े ऐं मौला बख्श चांडे चयो आहे त कोरोना सां गॾु हुकूमत बि वञण वारी आहे। हैदराबाद में पीपुल्स पार्टी जे अॻवान निसार अहमद खोड़े ऐं मौला बख्श चांडे पारां गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस कई वई। उन मौके ते मौला बख्श चांडे चयो त इमरान खान पार्लियामेंट जो इजलास छो नथो घुराए सघे। पार्लियामेंट में फ़ासिले जी जाइ आहे। हुन चयो त हुननि वटि एतिरो वक़्तु न आहे जो मुल्क जी क़यादत खे घुराइनि, जॾहिं त पीटीआई पाकिस्तान जे निज़ाम खे कोरोना वायरस जे वर चाढ़े छॾियो आहे। इस मामले को अकेले तौर पर तो वो जिस आलमाना अंदाज से हल कर सके वो देखा है, क्यों नहीं बुला सकते पूरे मुल्क की क़यादत को। इनके पास इतना वक्त नहीं कि पूरे मुल्क की क़यादत से बैठ के मसला हल कर सके। इतने बड़े बहरान में भी वो भागते रहेंगे, वो तंग नजरी का मुजाहरा करेंगे। दरअसल पीटीआई की हुकूमत ने सारे पाकिस्तान को, पाकिस्तान के निज़ाम को कोरोना ज़दा कर दिया है। उन मौके ते निसार अहमद खोड़े जो चवण हो त कोरोना वायरस ते हुकूमती कोशिशूं जारी आहिनि। आऊं अफ़सोस जो इज़हार कयां थो त असांखे इमरान खान जी हुकूमत हिकु किलर हुकूमत मिली आहे। अफ़सोस का इज़हार करना चाहता हूँ कि आज हमें जो नेमत नहीं सहमत जो नाज़िल हुई है वो इमरान खान की हुकूमत में हमें एक किलर हुकूमत मिल गई है। पीपी अॻवान जो चवण हो त वफ़ाक़ खे किलर हुकूमत चई सघूं था। मुशर्रफ टोले वफ़ाक़ खे कमज़ोर करण लाइ हरबा इस्तेमाल कया आहिनि। हुन चयो त सूबाई ख़ुद मुख्तियारी इमरान खान जी हुकूमत खे नथी वणे, जॾहिं त इमरान खान घोटकीअ में चयो हो त 18 तरमीम खां पोइ वफ़ाक़ कंगलो थी वियो आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk